नमस्ते। अज जे सिंधी प्रोग्राम हिंद में सिंधियुनि जो योगदान में अवां सभिनी दर्शकनि जो हार्दिक स्वागत आहे। सिंधियुनि घणनि क्षेत्रनि में जहिड़ोक तैलीम, सियासत, वापार, मेडिकल ऐं ॿियनि घणनि क्षेत्रनि में योगदान ॾिनो आहे ऐं पाण मोकिलियो आहे। इन सिलसिले में असीं अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजा महिमान आहिनि, अचो त उन्हनि सां मिलूं। श्री राम जवारानी, अव्हीं सहयोग फाउंडेशन ऐं मालीकल्चर अकेडमी जा चेयरमैन आहियो ऐं वेझराईअ में ई महाराष्ट्र अकेडमी ते नामज़द थिया आहियो। अव्हीं आहियो श्रीमती कामनी भठीजा, अव्हां समाज सेविका आहियो ऐं मुंबई महानगर पालिका जा काउंसलर थी रहिया आहियो ऐं घणनि ई कार्यनि खे तव्हां सरअंजाम कयो आहे ऐं शानदार कमु कयो आहे। अव्हीं आहियो श्री कीरत बाबाणी, बर्ख सिंधी साहित्यकार ऐं घणनि ई संस्थाउनि सां जुड़ियल आहियो, कला जे संस्थाउनि सां, साहित्यिक संस्थाउनि सां ऐं अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जा सदर रही चुका आहियो। अचो त असीं पहिरीं पुछूं श्री राम जवारानी जिन सां। जीअं त तव्हां सभ्यतिक कार्यक्रम में सरगर्म रहिया आहियो ऐं तैलीम खेत्र सां जुड़ियल आहियो, अव्हीं ॿुधाईंदा त सिंधियुनि जो तैलीमी खेत्र में, वापारी खेत्र में ऐं सभ्यतिक खेत्र में कहिड़ो योगदान रहियो आहे? जी भेण, सिर्फ़ वापार, तैलीम या सभ्यतिक खेत्र न, पर मां भायां थो ऐं यकीन सां थो चवां त अॼु जे नए भारत खे हिन पोयनि 55 सालनि में अॾण में, उनजे जोड़ण में, उनजे विकास में सिंधियुनि जो, असांजे क़ौम जो, असांजे जातीअ जो हिकु इतिहासिक, तारीख़ी योगदान आहे। अॼु जो ही जेको असीं भारत जी हिकु सुंदर तस्वीर ॾिसी रहिया आहियूं, तंहिंमें सिंधियुनि जे अकुल, इल्म ऐं अनुभव जा बहितरीन रंग उन में मौजूदु आहिनि। न सिर्फ़ु एतिरो, अॼु जी हिन उम्मीदी आज़ादीअ जे हिन भारत जी जेका इमारत आहे, उन जे नींव जे तरफ़, उन जे बुनियाद जे तरफ़, उन जे पाड़ जे तरफ़ असां जेकॾहिं निगाह कंदासीं त इतिहास असांखे गवाही ॾींदो। ऐं दादा कीरत बाबाणी हिते वेठा आहिनि त आज़ादीअ जे हलचल खां वठी सिंधियुनि पंहिंजो महत्वपूर्ण योगदान ॾिनो आहे। तैलीम जो खेत्र अॼु हिते असीं डिस्कस कयूं था। मां ईअं भायां थो, बिल्कुलु यकीन आहे, दावे सां थो चवां त सिंधियुनि जी हर उहा बस्ती, हर उहो शहर, हर उहो ॻोठ जिते सिंधी 4-5 हज़ार जे तइदाद में उन आबादीअ में जेकॾहिं रहनि था, त सिंधियुनि पंहिंजा उते स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल्स, धर्मशालाऊं, न सिर्फ़ु एतिरो पर पंहिंजे वापार जा मर्कज़ जोड़िया आहिनि, मार्केट ठाहिया आहिनि ऐं उन मां सिंधियुनि, गैर सिंधियुनि बिना कंहिं जात पात, बिना कंहिं भेदभाव जे फ़ाइदो पियो वरितो आहे। इहो सिर्फ़ु इन करे आहे, मां ईअं भायां थो, मूंखे इहो महसूसु थिए थो त सिंधी जेके आहिनि उहे कॾहिं बि ॿिए ते आधार नथा रखनि, उन्हनि जो अधीन नथा थियनि, कंहिंजी कान नथा कढनि, कॾहिं बि हुननि मुहताजी बर्दाश्त न कई आहे ऐं कॾहिं बि हुननि जीवन में ॿिए ते बोझो बणण जी कोशिशि न कई आहे। इन लिहाज़ खां हुननि जिते बि पंहिंजा घर घरोंडा हलिया, जिते जिते हुननि खे पार्टीशन खां पोइ वसण जो मौक़ो मिलियो, उते हिननि पंहिंजा बुनियादी जेके बि असां जूं ज़रूरतूं हुयूं, उहे स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल्स, वापार जा मर्कज़ या असांजी धर्मशालाऊं वग़ैरह पंहिंजे बलबूते ते ठाहिया ऐं अॼु उहे हिकु पंहिंजो देश जे लाइ हिकु तमामु सुठो मिसाल बणिजी चुका आहिनि। त असीं जेके ॿाहिरां आयासीं ऐं अचण सां असां पंहिंजी रोटी रोज़ीअ जो ख़्यालु करण सां गॾोगॾु पंहिंजो फ़र्ज़ु पंहिंजे देश जे तरफ़ निभायो। जेकॾहिं असीं वापार जे खेत्र खे असीं जाचूं था त इहो त आलम आश्कार ॻाल्हि आहे, सॼी दुनिया तस्लीम करे चुकी आहे त सिंधी जेके आहिनि उहे वापारी आहिनि। सिंधियुनि जो वापार में मुक़ाबिलो ॿी काई क़ौम करे नथी सघे। इवन सिंध में असांजा सिंधी जेके भाउर विदेशनि में वञी ऐं वंजाड़ जे हिसाब सां उन्हनि खे कोठे वेंदो त उहे पंहिंजो कारोबार, अमरलाल झूलेलाल जंहिंसां पूजा उतां स्थापना कई पियो, असांजा जेके सिंधी समाज जा, सिंधी क़ौम जा वापारी हुआ, से वञी करे 7 समुंड पार वञी कमाए ईंदा। वापार में हुननि जी मुंड खां रुची रही आहे त उहो उन वक़्तु जेको कपाह जी पोख सिंध में थींदी, दादा त ॾिठी आहे सिंध, मुंहिंजो सिर्फ़ु ॻाल्हियूं ॿुधी करे गदगद थिया आहियूं। कपाह जी पोख थींदी हुई जंहिंमां चवनि था तमामु सुठी मलमल ठहंदी हुई ऐं उहा नफ़ीस मलमल खे
चीन जा जापान जा राजाऊं महाराजाऊं तमामु शौक़ सां पाईंदा हुआ। उहो 5000 जेको झूनो असांजो वरिसो आहे, अॼु बि टेक्सटाइल जो कारोबार सिंधी तमामु मौज ते कनि था पिया। रेडीमेड जूं फैक्ट्रीज़ विधियूं हुयूं आहिनि, न सिर्फ़ु टेक्सटाइल, पर जेकॾहिं असां ॿियनि खेत्रनि में बि नज़र कंदासीं त कंस्ट्रक्शन जी फील्ड जेका आहे उन में भरपूर योगदान आहे, मेडिकल फील्ड में योगदान आहे। फिल्म उद्योग जे तरफ़ सां ॾिसंदासीं त फिल्म उद्योग जो हिकिड़ो महत्वपूर्ण हिकिड़ो वॾो हिसो जेको आहे, हिकु फाइनेंस वारी जेका साइड आहे या कलाकारनि जो बि हींअर सुठो आमद आहे उन में, उहो वॾो हिसो सिंधियुनि पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे। त हर तरह सां हर खेत्र में सिंधियुनि पंहिंजो हिकु महत्वपूर्ण हिकु ऐतिहासिक योगदान ॾिनो आहे। उन लाइ सचपच असांखे गर्व आहे। कामनी जी, जीअं त तव्हां सियासत सां जुड़ियल आहियो, त तव्हां ॿुधाईंदा कि सामाजिक ऐं सियासत खेत्र में सिंधियुनि जो कहिड़ो योगदान रहियो आहे? भेण शोभा, चयो वियो आहे त वण जो जीआरो जड़ सां थींदो आहे, पर कंहिं बि जातीअ जो जीआपो हुन जे मातृभूमीअ सां बरक़रार रहंदो आहे। पर असांजी त मातृभूमि, असांजी मखसूस ज़मीन असांजे पेरनि हेठां खिसकाए छॾी वई। उनजो असांखे ॾाढो अफ़सोस आहे, पर उहो हूंदे बि असां अजो अटो लटो जुटाइण वास्ते महिनत कईसीं ॾाढी, ऐं उहो पाए करे तंहिंखां पोइ बि असां मनी प्लांट वांगुरु हर हंधि निकिरी करे पंहिंजो स्थान रखियोसीं। छाकाणि त मनी प्लांट खे का ज़मीन न खपंदी आहे, त उन वांगुरु असां बि हर हंधि वसी वियासीं। ऐं न सिर्फ़ु समाज जो कमु पंहिंजे लाइ कयोसीं, सिंधियुनि वास्ते कयोसीं, सिंधी समाज वास्ते कयोसीं, पर सॼे समाजनि वास्ते कयोसीं, ॿियनि जातियुनि वास्ते बि कयोसीं। ऐं सियासत जे खेत्र में बि ॾिसो त अॼु असांजे देश जा वॾे ते वॾे ऊचा स्थान असांजे सिंधियुनि जा आहिनि। असांजो लाल कृष्ण आडवाणी ॾिसो, या असांजो राम जेठमलानी जी ॾिसो, या असांजो KR मलकानी जी ॾिसो, अहिड़े ऊचे उहिदे ते पहुता आहिनि जो न सिर्फ़ु देश जी बल्कि सॼे संसार में मान शान ऐं आन असांजी रखी अथऊं सिंधियुनि जी। त मां त चवंदी आहियां सियासत जे खेत्र में बि जेकॾहिं अॻिते बि असांखे गवर्नमेंट मौक़ो ॾींदी त ज़रूरु असां उन खेत्र में अॻिते वधंदासीं। पर समाज जे खेत्र में त असां आहियूं ई, जीअं असांजे भाउ राम जवाहरानी ॿुधायो, एतिरा हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज ऐं वापार जे खेत्र में एतिरी त उन्नति कई आहे जो समाज जे हर माण्हूअ खे, हर इंसान खे असां नौकरियूं ॾिनियूं आहिनि। जिते बि जंहिं स्टेट में जंहिं बि प्रदेश में रहूं था, उते सिर्फ़ु सिंधी न पर असां सभिनी जातियुनि जे माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि। त उहा हिकिड़ी वॾी समाज सेवा आहे। अॼु हॉस्पिटल या स्कूल कॉलेज न सिर्फ़ु सिंधियुनि लाइ आहिनि, न रुगो सिंधियुनि लाइ आहिनि, पर उन में 90% ॿिया माण्हू, ॿिए जाति जा माण्हू उन में फ़ाइदो वठी रहिया आहिनि। त इहा असांजी हिकिड़ी वॾी उपलब्धि आहे समाज सेवा जी ऐं सियासत जी। दादा कीरत बाबाणी, जीअं त तव्हां साहित्य जे खेत्र में रहिया आहियो ऐं कला जे खेत्र में रहिया आहियो, त तव्हां ॿुधाईंदा कि सिंधियुनि जो साहित्य जे खेत्र में ऐं कला जे खेत्र में कहिड़ो योगदान रहियो आहे? भेण शोभा, शुरू में जॾहिं असीं हिते आयासीं तॾहिं असांखे निराशाईअ जो दौर हो। साहित्यकार ऐं कलाकार जेके जातीअ जा इंजीनियर लिखबा आहिनि, ॿोली जातीअ जी आत्मा लिखबी आहे ऐं साहित्यकार ऐं कलाकार जातीअ जा इंजीनियर लिखबा आहिनि। शुरूआती दौर बराबरि निराशाईअ जो, पर पोइ एॾो विश्वास पैदा थियो साहित्यकारनि में ऐं कलाकारनि में जो असां पंहिंजे ॿोलीअ खे, साहित्य ऐं कला खे बचाइण लाइ 24 कलाक सरगर्दान हूंदासीं। आहिस्ते आहिस्ते नंढियूं नंढियूं मंडलियूं ठहियूं, सभाऊं ठहियूं, मंडल ठहिया, जिते साहित्यकार ऐं कलाकार पाण में गॾिजी असां सोचींदा हुआसीं त पंहिंजे जातीअ ऐं पंहिंजे खे कीअं असीं अॻिते वठी वञूं ऐं पंहिंजे साहित्य ऐं कला खे असीं कीअं बचायूं। इहो आहिस्ते आहिस्ते हलियो ॼण कारवान हो। उहो कारवान 50 सालनि ताईं, 55 साल ताईं जीअं मुंड खां हलियो आहे त अञा हलंदो थो अचे। साहित्यकार ने एतिरो कार्य कयो, एतिरो योगदान ॾिनो पंहिंजे ॿोलीअ खे, जो असां हिते सभई किताब लिखिया, सभई मैगज़िन्स ऐं अख़बारूं जेके आहिनि से हिते कढियूं। मां त ईअं सम्झां थो त गुज़िरियल सदीअ में जेको सिंध जे अंदरि साहित्य हो, उन खां वधीक साहित्य
हिते 50 सालनि में पैदा थियो आहे ऐं अञा ताईं उहो शायदि हलंदो थो अचे ऐं अची उनखे क़ाइमु कंदा था वञूं। अहिड़ी तरह संगीतकारनि, अहिड़ी तरह नाटक नवीसनि, उन्हनि बि पंहिंजे पंहिंजे खेत्र में ॾाढो घणो कार्य कयो आहे ऐं ॿोलीअ खे ऐं साहित्य खे ऐं कला खे ओज ॾिनी आहे। मां सम्झां थो त इहो तारीख़ जेका असां ठाही आहे, गुज़िरियल 50 सालनि में जेका असां तारीख़ ठाही आहे, ॿिए कंहिं क़ौम अहिड़ी तारीख़ ठाही हुजे, मूंखे अञा तारीख़ में अहिड़े क़िस्म जो मिसाल कोन थो मिले। हूअं त हर जातीअ जो फर्ज़ आहे त पंहिंजे कार्य सां न सिर्फ़ पंहिंजे जातीअ जो पर पंहिंजे मुल्क जो बि नालो रोशन करे, पर श्री राम जवारानी जी तव्हां ॿुधाईंदा त सिंधियुनि जो योगदान ॿियनि जातियुनि जे भेट में अलॻि कीअं आहे? यकीनन अलॻि आहे। मां सम्झां थो उहो जेको दौरु असांखे यादि ईंदो, जंहिंखे असां पंहिंजे क़िस्मत जो दोखो या पंहिंजे कर्मनि जो फल या उन वक़्तु हालात जो हिकु मार सम्झूं, जंहिं असांखे दरबदर कयो, असांजो वतन छॾायो, ऐं उन वक़्तु उन दौर में बि असां हिमत न हारी, इन अक़ीदे सां त जंहिं परमात्मा, जंहिं प्रभु असांखे हिकु वात खाइण लाइ ॾिनो आहे, उन 2 हथ कमाइण लाइ ॾिना आहिनि, असीं पंहिंजो हंधु पाणी ॻोल्हे लहंदासीं। उन निराशा वारे माहौल में बि असां पंहिंजूं राहूं पाण ॻोल्हियूं। न सिर्फ़ु एतिरो पर उन राहुनि ॻोल्हण सां गॾोगॾु पंहिंजो पाण खे वसाइण सां गॾोगॾु असां पंहिंजे हक़नि खे पासीरो रखी करे, असां पंहिंजा हक़ पासीरा रखियासीं, असां पंहिंजा फ़र्ज़ निभाइण में जुटी वियासीं। असांजो जेको फ़र्ज़ हो पंहिंजे देश जे प्रति, उनखे असां निभाइण शुरू कयोसीं। छाकाणि त असीं, मां ईअं भायां थो, असां उन संस्कृति, उन सभ्यता, उन तहज़ीब जा वारिस आहियूं जंहिंमें असां हमेशह ॾियणु सिखियो आहे। ठीकु आहे, असां उन वक़्तु घणी मुश्किलातुनि में हुआसीं, उन दौर जे तरफ़ असां जे मोटी ॾिसंदासीं त हिकु अंधकार ई अंधकार नज़र ईंदो। असांजे वॾनि काफ़ी कुझु हुन में सचो आहे, हलंदे हलंदे पेरनि जा छाला पइजी विया पेरनि में, पर उन दौर खे, उन ॻाल्हियुनि खे ॾिसंदे उन जे बावजूदि बि हिमत न हारे असां अॻियां वधियासीं। न सिर्फ़ु अॻियां वधियासीं, देश खे पंहिंजी हर तरह जी, जे बॉम्बे जी सिटी अॼु असां वठूं, तइलीम जो खेत्र जो असां डिस्कस कयोसीं, त अॼु बॉम्बे हुजे या गांधीधाम हुजे या महाराष्ट्र जी शोलापुर, कोल्हापुर, नासिक, पूना हुजे, हैदराबाद दखन हुजे या हैदराबाद ऐं सिकंदराबाद, कलकत्तो हुजे, हर शहर में, हर बस्तीअ में असां पंहिंजा कॉलेज स्कूल जोड़िया आहिनि। उहे असांजे लाइ, पंहिंजे लाइ न आहिनि, असांजे ॿारनि खां, उन्हनि सां गॾोगॾु उतां जे लोकल माण्हुनि जे लाइ उहो फ़ाइदो ॾियनि था। बॉम्बे में हैदराबाद सिंध कॉलेज बोर्ड जा 24 कॉलेज हलनि था, जेके मिस्टर अशोक आडवाणी जे रहनुमाईअ में हींअर कार्य करे रहिया आहिनि। झमटमल वाधवानी जेको विवेकानंद एजुकेशन सोसाइटी अशोक आडवाणी बर्पा कई, अॼु हुन जा बहितरीनु कॉलेज असां वटि आहिनि। हिंदू जा कॉलेज असां वटि आहे। न सिर्फ़ु एतिरो, पूना वेंदासीं त असांखे हुते सुठो कॉलेज स्कूल जशन वासवानी ट्रस्ट जे तरफ़ां मिले थो। एतिरो न, गुजरात जे कंहिं बि कोने में, हिंदुस्तान जे कंहिं बि कोने में वञूं, असां पंहिंजी रोटी रोज़ी कमाइण सां गॾोगॾु कुझु हिसो पंहिंजे कमाईअ जो हमेशह सुठे दान धर्म में ॾियण जी कोशिशि कई आहे। असां हमेशह ई गुलाब जे गुलनि जूं पंखड़ियूं, गुलाब विराइण जी कोशिशि कई आहे। इन ई भावना सां त कुझु न कुझु सुगंध असांखे बि हासिलु थींदी, असांजे हथनि खे बि मिलंदी। दीदी कामनी जी, तव्हां ॿुधाईंदा त स्त्रियुनि जो कहिड़ो योगदान रहियो आहे हिंद जे विकास में? सिंधी स्त्रीअ जो कहिड़ो रोल आहे? हिंद जे विकास में सिंधियुनि स्त्रियुनि बि ओतिरो ई योगदान ॾिनो आहे जेतिरो की मर्दनि ॾिनो आहे, पुरुषनि ॾिनो आहे। हुननि सां कंधे में कंधो मिलाए करे जंहिं महिल असां शरणार्थी थी आयासीं, पोइ वरी थियासीं पुरुषार्थी, पोइ हाणे असां परमार्थी थी विया आहियूं सिंधी, त उन योगदान असांजे स्त्रियुनि जो तमामु घणो रहियो आहे। मूंखे अञा बि यादि आहे त स्मॉल स्केल इंडस्ट्रीज़ घर घर में पापड़ ठाहिणो या ॿियूं कचरियूं ठाहिणो या साबुण ठाहिणो, अहिड़े नमूने हुननि ठाहे करे पंहिंजे समाज जी बि सेवा कई ऐं पाण खे बि मथे आंदाऊं, प्लस देश जे सेवा में बि। समाज जी सेवा पहिरीं थींदी आहे त पोइ देश जी सेवा थींदी आहे। त जेकॾहिं समाज जी सेवा सुठे नमूने स्त्रियूं कंदियूं त उहा देश जी सेवा चई वेंदी आहे। इन करे मां भावां थी त स्त्रियुनि ॾाढो सुठो योगदान ॾिनो आहे शुरूअ खां वठी, ऐं अॼु बि समाज सेवा करे रहियूं आहिनि। जीअं राशन ॾियणु ग़रीबनि खे, मशीनूं ॾियणु जीअं ज़ालूं पंहिंजे पेरनि ते बीह सघनि, तीअं ई असां चूज़ो बैगियूं ठाहींदा आहियूं जीअं ग़रीब न्याणियुनि खे असां उन्हनि खे शादीअ में मदद करे सघूं।
त इहे कम स्त्रियूं समाज लाइ करे रहियूं आहिनि। सियासत में बि ॾिसो, शुरूअ खां वठी जॾहिं आज़ादीअ जी लड़ाई लड़िया, जॾहिं पार्टीशन थी हुई, उन में बि उन खां अॻु में बि असांजे ज़ालुनि स्त्रियुनि ॾाढो कमु कयो हुयो, जेल भरिया हुयाऊं, 2.5-3 महीने जा ॿार खणी बि जेलनि में वियूं। जीअं असांजी कमला हुई, लेडी सिपाही मलाणी हुई, घणियूं अहिड़ियूं ज़ालूं हुयूं। हिते अची करे बि सियासत में बि ज़ालूं कमु करे रहियूं आहिनि। किथे खटी करे टिकट मिलनि थी त खटी करे MLA थियूं आहिनि, काउंसलर थियूं आहिनि। जीअं की मां, मूंखे बि मौक़ो ॾिनो वियो त मां मुंबई जी काउंसलर थियमि। अहिड़े नमूने अगरि असांजी गवर्नमेंट 33% बिल पास थी करे लेडीज़ वास्ते, महिलाउनि वास्ते, त उहे ज़रूरु तयारु आहिनि। असांजी स्त्रियुनि जी टीम तयारु आहे जेका अॻिते वधी करे सियासत में अचणु थी चाहे, राजनीति में अचणु थी चाहे। ऐं उन में को बि शक न आहे त राजनीति में बि कंधे में कंधो मिलाए मर्दनि खां अॻिते वधनि, जीअं समाज सेवा जो कमु करे रहियूं आहिनि। दादा, तव्हांखे छा उमेद आहे त असांजी जेका नई टही आहे, ईंदड़ टही आहे, उहा बि वॾड़नि जे नक्शे कदमनि ते हलंदी ऐं वॾड़नि जा कार्य करे पंहिंजो ऐं पंहिंजे देश जो नालो रोशन कंदी? उमेद न, पर मूंखे 100% पक आहे त असांजी जेके ईंदड़ जनरेशन, जेके असांजा नसुल आहिनि, तिन में इहा जेका भावना असीं पैदा कयूं था, सिंधियत जी जेके असीं चऊं था, सिंधियत जी जेका भावना कयूं था, ॿोलीअ सां प्यार करण जी भावना कयूं था, संगीत जे महरफ़त, नाटक जे महरफ़त, या ॿियनि पंहिंजो लेक्चरनि जे महरफ़त, किताबनि जे महरफ़त, मैगज़िन जे महरफ़त, अख़बारुनि जे महरफ़त, जेको सिंधी नौजवान जेके हाणे अचनि था, जेके नई टही अचनि था, उन्हनि में जेका असीं कोशिशि पिया कयूं नई जज़्बात पैदा करण जी, उन में मूंखे ख़ातिरी आहे त ईंदड़ पीढ़ियूं जेके आहिनि से बि असांजे हिन सिंधियत जे जज़्बे खे, सिंधियत खे खणी अचे। एतिरो हींअर त थिए थो जो न सिर्फ़ु सिंधियत जो जज़्बो रुगो हिंदुस्तान में, पर सॼी दुनिया में हाणे सिंधियत जो जज़्बो, पर न सिर्फ़ सिंधियत जो जज़्बो, पर पंहिंजे देश जे लाइ बि कार्य कंदो आहे, पंहिंजे देश जो बि नालो रोशन कंदा पंहिंजे कार्यनि सां। बिल्कुलु बिल्कुलु, सिंधी त आहे। मां त चवंदो आहियां त जेकॾहिं सचो क़ौम परस्त जेकॾहिं को हिंदुस्तान जे अंदरि आहे त उहो सिंधी आहे, जेको पंहिंजे देश खे त वधाए थो, पंहिंजे जातीअ खे त वधाए थो, पर देश खे बि वधाए थो। असीं सही माना में क़ौम परस्त हिंदुस्तान जे अंदरि जेकॾहिं ॾिसजे त असां देश लाइ, तूं ॾिस त सही, कहिड़ी न असां पंहिंजो देश लाइ पंहिंजो कुर्बानी कई, जो असीं पंहिंजो सॼो देश ॾेई आयासीं पंहिंजे देश। अहिड़ी कुर्बानी ॿिए कंहिं बि जातीअ कान कई आहे, ऐं असीं अञा बि उन ते क़ाइमु आहियूं। ऐं असीं, मां सम्झां थो त असांजूं पोयूं जनरेशन, असां जेके बि असां थोरा घणा ऐं उन्हनि में संस्कार विधा आहिनि, उन्हनि खे खणी उहे अॻिते ज़रूरु हलंदा, ऐं असांजी सिंधी जाती हमेशह लाइ ज़िंदा रहंदी। मूंखे इहा ख़ातिरी आहे, पक्का विश्वास आहे। श्री राम जवाराणी जी, असां ॿुधोसीं त सिंधियुनि हेॾो योगदान कयो आहे हर खेत्र में, पर छा तव्हांखे लॻे थो त उनजो क़दुरु थियो आहे, या सरकार या मकानी जातियुनि उनखे सारायो आहे? असां जॾहिं पार्टीशन जो दौर हो, जॾहिं सिंध असांजे वॾनि खे, असांजे बुज़ुर्गनि खे छॾणी थी पई, त असांजे रहबरनि, असांजे अॻुवाननि इन जी ख़ातिरी ॾिनी हुई त साॻा ई तव्हांखे हक़ हिंदुस्तान में मिलंदा। हिंदुस्तान में अचण खां पोइ 55 सालनि जे रड़ुनि वाकनि खां पोइ वञी करे कुझु हींअर सुजागी आई आहे, कुझु असांजे तरफ़ ध्यानु ॾिनो थो वञे। मां सम्झां थो ओतिरो असांखे दाद, ओतिरी असांजी पुठी न ठपी वई आहे जेतिरी की थियणु घुरिजे। हर तरह सां असांखे ईअं महसूसु थी रहियो आहे, पर्टिकुलर मूंखे, मां कंहिं बि हुन लाइ वधीक वाद विवाद में न वञी एतिरो चवंदुसि त असां सिंधियुनि खे कुझु बि वधीक हक़ न ॾियो, पर ॿियनि जातियुनि जेतिरा जेके असांजा हक़ आहिनि, असां बि हिन हिंदुस्तान जो हिसो आहियूं, असांजो बि हिन हिंदुस्तान जे जोड़ण में अॾण में असांजो बि योगदान आहे, असीं बि हितां जा ई आहियूं, असांखे ओतिरो हक़ ज़रूरु ॾियो। अॼु जेकॾहिं अवॉर्ड्स गवर्नमेंट जे सतह ते अनाउंस थियनि था त सॼी लिस्ट खे खणी करे 10 बार ॾिसणो थो पए किथे न किथे मन सिंधी हुजे, पर न, अॼु काफ़ी पोयनि सालनि खां न को भारत रत्न त ठीकु आहे, पर भारत भूषण, भारत असांजो पद्म श्री ऐं पद्म भूषण ताईं असांखे नसीब न थियो आहे। 2-4 गिना जुना 2-4 ॼणा आहिनि जिन खे पद्म श्री या पद्म भूषण ख़िताब ॾिनो वियो आहे, पर असांजा काफ़ी सिंधी आहिनि जिन जो काफ़ी योगदान आहे। इंदिरा हिंदूजा
अॼु राम जेठमलानी, अॼु लाल कृष्ण आडवाणी, ये सिंधु रत्न, ये भारत रत्न आहिनि। इन्हनि जो भारत में हिकु महत्वपूर्ण योगदान आहे। त उन्हनि अवार्ड्स जे मामले में ॾिठो वञे या अॼु हिकिड़ी नंढी खसीस ॻाल्हि आहे त असांजी झांकी, जॾहिं की सभिनी ॿोलियुनि जूं झांकियूं 26 जनवरी ते ॾेखारियूं वञनि थियूं, असांजूं अखियूं सिकनि थियूं, छल असांजो बि हिन में का झांकी हुजे। अॼु उन झांकीअ जे लाइ असांजे कोन मञियो थो वञे या कहिड़ी मजबूरी आहे नथो ॾेखारियो वञे। असांजी ॿोली जेका असांजे अॻु जी पीढ़ी दादा कीरत बाबाणी जा उन्हनि जे साथियुनि 8 शेड्यूल में सिंधी ॿोलीअ खे तस्लीम करायो, घणी कश्मकश, घणेई कुर्बानीनि, घणेई वक़्तु ॾियण खां पोइ राम जेठमलानी ऐं कीरत बाबाणी साहिब जो मूंखे यादि आहे त काफ़ी हुननि कश्मकश हिन में काफ़ी योगदान ॾिनो। महात्मा गांधीअ जी हलचल हुजे या रविंद्रनाथ टैगोर जो उहो शांति निकेतन जे अॾण जो मिसालो हुजे या सुभाष चंद्र बोस जे आज़ाद हिंद जे जुड़ण जो हुजे, हर हंधि सिंधियुनि तन मन धन सां शेवा कई आहे। त असां चाहियूं था त असां सिंधियुनि खे ॿियनि जातियुनि जेतिरो हक़ वास्तो असांखे ज़रूरु ॾिनो वञे। अच्छा कामनी जी, तव्हां इहो ॿुधाईंदा कि अहिड़ो कहिड़ो खेत्र आहे जंहिंमें सिंधियुनि जो योगदान घटि रहियो आहे? बाजी, सिंधी सभई दान में कोॾिया, कोन रखनि सभिनी जी, जात पात कोन ॾिसनि, कनि सभिनी जा कम ऐं नफ़रत कॾहिं कनि कोन। इन करे सिंधी सभु सोन आहिनि, सोन, पर के ॻाल्हियूं जेके आहिनि असां में कमियूं रहिजी वियूं आहिनि। हर क्षेत्र में जेकॾहिं असां अॻिते आहियूं त असां स्पोर्ट्स जे क्षेत्र में अञा एतिरो अॻिते न आहिया आहियूं। असांखे सही माना में साधन न ॾिना विया आहिनि। थी थो सघे असां वटि ईअं न आहे त टैलेंट कोन्हे, असां में टैलेंट आहे, पर असांखे जेकॾहिं साधन मैसर कया वञनि त असां में बि घणेई सुनील गावस्कर ऐं कपिल देव, घणेई आहिनि। जी एस रामचंद्रन असांजो हिकिड़ो मिसाल आहे, कैप्टन थी रहियो आहे क्रिकेट जे मैदान में, ऐं हिरवानी आहे क्षेत्र में हुयो असांजे साधन ऐं जेकॾहिं पर थी थो सघे त असां सिंधी शायदि इन तरफ़ ॿारनि खे मोड़ियूं नथा, शायदि व्यापार में वधीक, पढ़ाईअ में इंजीनियर डॉक्टर था ठाहिणु चाहियूं। असांखे बि खपे त सिंधी इन क्षेत्र में बि ॿारनि खे उत्साहित कनि, इन क्षेत्र में उन्हनि जी भावनाउनि खे मोड़नि। ऐं ॿी ॻाल्हि मां ॾिठी आहे त असां सभु कुझु हिते अची कयो आहे, ॾाढी उन्नति तरक़ी कई आहे हर क्षेत्र में। मेडिकल में ॾिसो, जीअं इंदिरा हिंदूजा सॼे वर्ल्ड में फेमस थी आहे, मशहूरु आहे, हिकिड़ी शख्सियत पंहिंजी आइडेंटिटी क़ाइमु कई अथई। तीअं असां पंहिंजी ॿोली ऐं भाषा खे थोरो विसारियो आहे। मां चाहींदसि इन तरफ़ अॼुकल्ह प्यार वधी रहियो आहे ऐं असांजो जीअं जमटमल वाधवानी जी जीअं दादा वेठा आहिनि, इहे घणा ई माण्हू जीअं असांजे गोविंदमाली हूंदा, इन्हनि ॾाढी कोशिशि कई आहे ऐं उहा कोशिशि हाणे कामयाबीअ जे तरफ़ वधी रही आहे। ऐं असांजी जेका हीअ पीढ़ी आहे, नई जनरेशन जंहिंखे चइबो, यंग जेके असांजा बालक आहिनि, उन्हनि में हाणे इहा भावना जागृत थी आहे, इहा भावना अची रही आहे त पंहिंजे सिंधीअ ॿोलीअ खां सवाइ असांजी जाति ख़तमु थी वेंदी, सिंधियत ख़तमु थी वेंदी जेकॾहिं असां पंहिंजी ॿोली विसारे छॾींदासीं। त इन तरफ़ हाणे अॻिते असांखे एकजुट थी करे सभिनी सिंधियुनि खे सिंधी ॿोली, पंहिंजी सिंधी संस्कृति ऐं पंहिंजी सिंधी भाषा जे तरफ़ हर दम राति ॾींहं तन मन धन सां ध्यानु ॾियणो आहे ऐं हुनखे अॻिते वधाइणो आहे। सिंधियुनि जो लॻभॻि हर क्षेत्र में, चाहे वो तैलीम हुजे, सियासत हुजे, वापार हुजे, फिल्मी जगत हुजे या देश लाइ फॉरेन करेंसी कमाइण जो कार्य हुजे, हर क्षेत्र में सिंधियुनि जो हिकु शानदार योगदान रहियो आहे। मां अव्हां सभिनी महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां, तव्हां हिते आया ऐं हिन प्रोग्राम में बहिरो वरितव। महिरबानी।